दोस्तों कदीम गोठ उडेराल लाल जी नगरी में अठनि पीढ़ियुनि जे आबाद ख़ानदान में मोहम्मद इब्राहिम जे ॿार जनम वरितो हो। दोस्तों जेको अली मोहम्मद उडेराई जे नाले सां तमामु घणो मशहूरु थियो। 25 अप्रैल 1967 ईस्वी जो जनम थियो हो ऐं जॾहिं सम्झ लाइक़ु थियो त वालिद साहब संदसि ॻोठ जी प्राइमरी स्कूल में पढ़ण जे लाइ अली मोहम्मद उडेराई खे दाख़िल करायो हुयो। दोस्तों अली मोहम्मद 5 दर्जात पास करे वरिता पर वधीक पढ़ी न सघियो। सिंध जो मशहूरु शाइर कुछ वक़्त ताईं पंहिंजे ॻोठ में पंहिंजे भाउ यूसुफ वाडे जे थोरनि सां मिठाई जी दुकान हलाए बि पेट गुज़र कंदो हो। दोस्तों कॾहिं कॾहिं त मिठाई जो थाल तिरी ते रखी बि मज़ूरी कंदो हो ऐं नंढे लाखों को रांद रूंद सां चाह कोन हुयसि। दोस्तों खेसि तनाई पसंदि हुयसि। दोस्तों माचिस वॼाए बि जुंगारींदो रहंदो हुयो। साखरे शहर में रहियो, जवानी बि दीवानी हुई। साखरे जी अणमग औरत सां छा त नींहुं लॻो हुयसि। वचन वायदा अणखुट जो जहान हुयसि। जीअं माण्हुनि जा कोल अहिड़ा त जहिड़ा शाइरी में पलर जी पालोट। हुन सूं वंडरी सां अली मोहम्मद उडेराई जा भाई मंगणी लाइ राज़ी थिया हुआ, पर रब चाहे त ख़ुशियूं ॾे न त लिखिया बि अणलिखिया करे छॾे। दोस्तों हिकु ॾींहुं अहिड़ो बि आयो अली मोहम्मद जो जानी हमेशह लाइ हुन खां जुदा थी वियो, ॼण सॼो संसार सुनसान थी वियो हुजे। दोस्तों महबूब जे न मिलण जे उद्दमे में बि उडेराई गुज़रियो। न कख न पट न कासिद न कबूतर। दोस्तों अली मोहम्मद जी सिर जी बाज़ी बि सिर सां। शाइरी संदसि जहिड़ो सावण जो ककर जीअं दोस्तों अली मोहम्मद उडेराई खे उस्ताद जलाल चांदी बि ॻायो, तमामु घणो ॻायो। उनजा कलाम बि तमामु घणा मशहूरु ऐं मक़बूल वेंदा हुआ ऐं हुन जी शाइरी खे तमामु घणो अवाम पसंदि कयो हो। ऐं दोस्तों थर जी कोयल फौजिया सुमरो बि हुन जी शाइरी खे तमामु घणो ॻायो ऐं तमामु घणा कलाम पसंदि कया वेंदा आहिनि। ऐं दोस्तों अलहदा ज़रदारी बि हुन जी शाइरी ॻाई, उहे बि कलाम तमामु घणा मशहूरु ऐं मक़बूल हुया। ऐं दोस्तों उस चांडे ऐं अनवर विस्तड़े, समीना कंवल ऐं सिंध जे नामवर फनकारनि बि हुनखे तमामु घणो ॻायो। मशहूरु फनकारनि जी आवाज़ में उडेराई जी शाइरी झर जंग में तमामु घणी मशहूरु ऐं मक़बूल थी। दोस्तों 1994 में एक्सीडेंट थियसि ऐं पेशानी में धक लॻसि ऐं फाइलेज बि थियसि। ऐं दोस्तों अक्सर बीमार रहण लॻो, जंहिं केसर कंपनी खे करोड़ रुपयनि जा फ़ाइदा ॾिनई। तंहिं दोस्तों उडेराई जी का सार बि न लथी। 2003 ईस्वी में डॉक्टर आफ्ताब खां नसीम सेंटर ते हॾीअ जो ऑपरेशन बि पंहिंजे ख़र्च ते करायई। ऐं दोस्तों उन्हनि ॾींहंनि में 6 ॾींहंनि खां पोइ संदसि वॾो भाउ उमर खटीअ गुज़ारे वियो। दोस्तों उनजे दीदार लाइ सख़्तु परेशानी में बि कुले कांदी थियो। दोस्तों 2005 ईस्वी में शादी कयाई ऐं दोस्तों पंहिंजी ज़िंदगी जा ॾींहं अली मोहम्मद उडेराई पंहिंजे बचड़नि सां गॾु गुज़ारिया घारो शहर में। दोस्तों वक़्तु गुज़रंदो वियो, बीमारी हिन शाइर खे कमज़ोर कंदी वई। दोस्तों संदसि खेसि ॾुख तमामु घणो तॾहिं थियो जॾहिं संदसि भाउ रमज़ान खटी बीमार थियो त अली मोहम्मद उडेराई खे परेशानियूं घर करे वियूं। ऐं दोस्तों मथसि जे अमड़ बीमार थियसि त पंहिंजी बीमारी विसारी करे अमड़ जी गिणती करणु लॻो। दोस्तों हादसनि जे मथां हादसा उडेराई खे जीअण न ॾिनऊं।
दोस्तों 2020 में पंहिंजी माउ जी जुदाई जो कड़ो ज़हर ढुक बि पीता आहिनि। 8 मार्च 2020 में संदसि भाउ बि मोहम्मद रमज़ान खटीब ही जहान छॾे वियो। दोस्तों ॿिनि हादसनि खां पोइ उॾेराई ते बीमारी हमलो करे वई। जुदाई हाल अवां लाए विञाए वेठासीं जानी तॾहिं पतो पियो जॾहिं जुदा थी वियासीं। हाल अवां लाए विञाए वेठासीं जानी तॾहिं पतो पियो। दोस्तों जेको संदसि भाउ जेको सार संभालंदो उनखे बि दिलि जो दौरो पियो। यूसुफ त झटके मां सिहतयाब थी वियो पर उॾेराई हाणे हलण फिरण खां बि लाचार थी वियो। दोस्तों अली मोहम्मद उॾेराई बीमारी जे बिस्तरे ते बेवस बणियो रहियो। दोस्तों अली मोहम्मद उॾेराई सिंध जो तमामु वॾो शाइर हो। हुनखे तमामु घणी मक़बूलियत बि हासिल हुई। हुनजा कलाम बि तमामु घणा मशहूर ऐं मक़बूल हुआ। जॾहिं दोस्तों हू बीमार थियो त हुनजी को बि पुछा करण न आयो। संदसि ॾुख दर्द दिलि में रहिया ऐं सोचींदो रहियो। जो मूं लाइ चरियो दीवानो हुयो जो चांदीअ माती सोन पियो सो सोन मचाती चांदी पियो। दोस्तों अली मोहम्मद उॾेराई जा कलाम ॻायल तमामु घणा मशहूर हुआ। जंहिं बि फ़नकार ॻाया उनजा कलाम तमामु घणा मशहूर ऐं मक़बूल वेंदा हुआ। अली मोहम्मद उॾेराई सिंध जो तमामु भलोड़ शाइर हो। संदसि शाइरी में वॾो दम हूंदो हो। रुठल महबूब परचाए छॾंदो हो। दोस्तों अली मोहम्मद उॾेराई जा ॻायल अॼु ताईं गीत तमामु घणा मशहूर ऐं मक़बूल वेंदा हुआ। आख़िर 7 अगस्त 2020 ईस्वी ते जुमे जी राति 1:15 बजे अली मोहम्मद उॾेराई जो रूह उॾेराई जे नंगरी खे अलविदा करे पंहिंजे ख़ालिक खे हक़ीक़ी सां वञी मिलियो। संदसि मड़ उॾेरोलाल कब्रिस्तान में दफ़न कयो वियो। दोस्तों अली मोहम्मद उॾेराई खे औलादनि मां 6 न्याणियूं ऐं 2 पुट। अॼु तोड़े जो हू असां सां गॾु न आहे पर हुनजो फ़न शाइरी। दोस्तों उॾेराई जो ही उॾेराई असांखे हमेशह जे लाइ यादि आहे छो जो अहिड़ा इंसान कॾहिं कॾहिं जनम वठंदा आहिनि। दोस्तों हुनजे विछोड़े में सॼी सिंध उदास हुई। दोस्तों मां सम्झां थो हीअ वीडियो तव्हांखे तमामु घणी पसंदि आई हूंदी। अगरि वीडियो पसंदि अचे त असांजे चैनल खे सब्सक्राइब कंदा, वीडियो खे लाइक कंदा, कमेंट ज़रिए पंहिंजी राय ॾींदा। इंशाअल्लाह ताला ज़िंदगी रही त अॻी वीडियो में गॾु पंहिंजे भाउ नेक मोहम्मद ऐं सिंधी म्यूज़िक स्टेशन खे इजाज़त ॾींदा। अल्लाह हाफ़िज़।